बकरी के साह जी, कासाई के माउ जी। हर हिकु माण्हू पंहिंजी में पूरो हूंदो आहे। हिकिड़े खे हिकिड़ी लॻल हूंदी आहे त ॿिए खे ॿी लॻल हूंदी आहे। कंहिंखे कहिड़ो कमु हूंदो आहे त कंहिंखे कहिड़ो कमु हूंदो आहे। हिन पहाके में कासाई ऐं बकरी वारी ॻाल्हि सम्झायल आहे त बकरी खे पंहिंजे मरण जो डपु हूंदो आहे ऐं कुहण वारो यानी कासाई खे वरी गोश्त जो ख़्यालु हूंदो आहे। मतिलबु त हिकिड़े खे हिकिड़ी हूंदी आहे त ॿिए खे वरी ॿी लॻल हूंदी आहे। ॿरी ॿरी मन टरे। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजी माना ई मतिलबु कुझु हिन रीति थींदी त जेको झेड़ो झटो शुरू थियो आहे सो शल ख़तमु थिए ऐं टरे। जिते बि को वॾो मसइलो थींदो आहे त चवंदा आहिनि त अबा ॻाल्हि न पुछ, असल बाहि लॻी पई हुई। पोइ ईअं चवंदा आहिनि बाबा झेड़ो त साम्हूं हले पियो, वरी फशीरी लॻी पई आहे, पर शल इन खे ख़ुदा झेड़े खे टारे ऐं अमन अमान क़ाइमु थिए। ॿरे ते ॿार बि त ॿरी वेंदी, जे उझाई बि त उझामी वेंदी। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन रीति आहे त इंसानु पंहिंजी कोशिशि सां थोरे मां घणो करे सघे थो। थोरो टांडो हूंदो त उन ते कख पन विझी बाहि ॿारे सघिजे थी ऐं उनखे वधाए बि सघिजे थो। ऐं माइटनि जी अगरि थोरी मिल्कियत छॾियल आहे पर पंहिंजी कोशिशि ऐं महिनत ऐं जुस्तजू ऐं जाखोड़ सां जेकॾहिं उन कारोबार खे पंहिंजी सची नियत सां वधाइण जी माण्हू कंदो त उहो वधी वेंदो। ऐं हिकु कारोबार त छा, पर उहो अॻिते वधी वधी हिकु वॾे बिज़नेस ऐं हिकु वॾी फैक्ट्री बि थी सघे थी ऐं उन मां हिकिड़ो वॾी ऑर्गेनाइज़ेशन बि माण्हू क्रिएट करे सघे थो। ऐं जेतिरो उन ते सोचींदो, जेतिरो कमु कंदो वेंदो, तीअं उहो कारोबार वधंदो वेंदो। इन ॻाल्हि खे इन पहाके में बाहि सां ऐं टांडे सां सम्झायो वियो आहे। ॿरे घर मां ॿ कख निकिता चङा। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंमां ज़ाहिरी तरह ते ईअं पियो लॻे त हिकु घरु आहे जेके बाहि लॻल आहे ऐं पर उहो बाहि में जेको घरु सड़ी रख थी वियो आहे, उन मां बि जेकॾहिं का बि अहिड़ी शइ कम वारी जेकॾहिं बचे थी त उहा बि मलूक आहे। यानी सड़ियल घर मां या नुक़सानु थियल शइ मां अगरि का ख़सीस चीज़ बि मिली थी वञे त सा बि सुठी। अरे कुझु त मिलियो, सभु कोन सड़ियो। ॿरंदी बाहि खां हमेशह पासो कजे। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन रीति आहे त जिते झेड़ो झटो लॻो पियो हुजे ऐं बाहि ॿरंदी हुजे त उन खां परे रहिजे त सुठो आहे। छो त बाहि जो कमु आहे जलाइण, छो जे उनजे वेझो वञिबो त पाण साड़ाइबो ऐं नुक़सानु थींदो। तॾहिं सियाणा चवंदा आहिनि बाबा पराए झेड़े में टिपी न पो, जिन कयो आहे उहे ॼाणनि। तव्हांजो कमु न आहे पराए झेड़े में टिपी पवणु। इन झेड़े झटे खे ऐं अणबड़त खे बाहि सां भेट ॾेई असांखे सम्झायो आहे त झेड़ो माना बाहि।